अपनी घोट त नशा थी वई। दोस्तों किन मवालिन दायरे में भंग घोटे पे पीती। हिकड़ो मुसाफ़िर मवाली बि वाट वठियो पे लंघियो। लूंझ ते उहो बि लंघी आयो ऐं चुकड़ी चाढ़ण लाइ सवाल कयई। बचल चुकड़ीअ में जोग ऐं पाणी मिलाए छाणे गिलास भरे ॾिनाउसि। छिट्रे ऐं तुते पाणीअ रंगु ई न लातुसि। चयई यार हीअ त लॻी ई न। थोरो न मञी ते चवण लॻो त नशो ई न चढ़ियो। हिकड़े मवालीअ अढंगीअ ॻाल्हि जो अढंगो जवाब ॾींदे चयुसि त मुफ़्त वारी शइ सां नशो न चढ़ंदो आहे। ॿिए मवालीअ पहिरें जी वट वारण कंदे चयो त भाऊ अपनी घोट त नशा थी वई। दोस्तों इन जो मतलब इहो आहे त मेहनत सां कयल कम में नशो सुरूर ऐं सुकून आहे। पंहिंजी सहजी आहे। पंहिंजीअ में हथ पराईअ में अखियूं। ॿियनि ते भाड़ण न घुर्जे। पंहिंजी ॿारजे पंहिंजी चाढ़जे। हॾु हलाइजे ऐं सुख पाइजे। दोस्तों हिन पहाके जे बारे में अव्हां छा पिया चयो कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां हीअ वीडियो वंड बि ज़रूर कजो ऐं उन्हनि खे मेंशन बि कजो। पेज फॉलो न कयो अथव त पेज खे फॉलो ज़रूर कजो।